मुझे फेसबुक फॉलोअर मोहतरम साईं SD ख़ासकेली साहब टंडो सूमरो में असां खे भली कार कयो। टंडो सूमरो वञण खां अॻु असां उते हिकु नंढड़ो केनाल ॾिठो। केनाल जे किनारे ते कतार सां नलका लॻल हुआ ऐं उन नलकनि मां माण्हू ड्रम ऐं दॿा भरे रहिया हुआ। जॾहिं असां पुछाणो कयो त मालूम थियो त ही नलका टंडो सूमरो जे माण्हुनि नेकीअ जी नियत सां लॻाया आहिनि। हिन नलकनि में मिठो पाणी पीअण लाइक़ु आहे। मूंसां गॾु मौजूदु आहिनि ख़ुर्शीद कुरैशी, अब्बास मलाणो, अज़ीज़ लांगा ऐं साईं मुनवर जरवार। ऐं असां टंडो सूमरो निकिता आहियूं घुमण जे लाइ। टंडो सूमरे जी ॿी हिकु अहम जाइ जेकी SD ख़ासकेली साहब ॿुधाए रहियो आहे, ही सिक्योरिटी हिते 24 कलाक हूंदी आहे। 2 शिफ्ट हूंदियूं आहिनि, राति जी हिकिड़ी ऐं ॾींहं जो ॿी। हिननि खे पघार बि हितां जा रहवासी ॾींदा आहिनि टंडे सूमरे जा। अॻिते जॾहिं वधियासीं त सिधे हथ ते असांखे हीअ हॉस्पिटल मिली जंहिंजी सफ़ाई सुथराई तमामु घणी, एम्बुलेंस बि मौजूदु हुई। ऐं हिते टंडो सूमरो में तव्हांखे लैब बि मिलंदी। लैब जा मंज़र अगरि मां तव्हांखे चौधारी कैमरा फेराए ॾेखारियां त हिते बाग़ बाग़ीचा, नलको लॻल, पीअण जो थधो पाणी बि हिते मौजूदु हुयो ऐं वेहण जे लाइ कुर्सियूं वग़ैरह बि मौजूदु हुयूं। रश तव्हांखे नज़र न ईंदी हूंदी छो जो अॼु मोकल जो ॾींहुं आहे। इन मोकल जे करे माना अॼु रश तमामु घटि आहे। टंडो सूमरो में मदीना बाज़ार जो चौक आहे न सर, मदीना बाज़ार जो चौक आहे, उन ते पाण बीठा आहियूं। ऐं हींअर मंझंदि जो टाइम आहे ऐं मोकल जो बि ॾींहुं आहे, इन लाइ रश घटि आहे। बाक़ी शाम जो रश तमामु घणी थींदी आहे। हीअ चौधारी तव्हां ॾिसो था, दुकान, भाॼियुनि वारा, दुकाननि वारा ऐं घर, वॾियूं वॾियूं बिल्डिंगियूं, सफ़ाई सुथराई। पासे तव्हां पोयां ॾिसो था डस्टबिन लॻल आहे ऐं उहो हर घर जे आॾो लॻल आहे, हर दरवाज़े आॾो लॻल आहे। ऐं पूरी घिटी पूरे शहर में जेको आहे सो हीअ डस्टबिन वग़ैरह हीअ लॻल आहे, जंहिंमें कचिरो जेको आहे सो पाड़े वारा, घिटी वारा जेको आहे सो फिटी कंदा आहिनि। हे पूरी जेको टंडो सूमरो आहे, पूरी जेको तव्हां गलियूं घिटियूं ॾिसो था केॾियूं साफ़ु सुथरियूं आहिनि। मस्जिद बि आहे, उहा मां तव्हांखे ॾेखारियां थो। सर हीअ मस्जिद जामिया मस्जिद आहे या? अच्छा, नूर। सो जामे मस्जिद नूर बि मां तव्हांखे टंडो सूमरो में ॿियूं बि केतिरियूं ख़ूबसूरत मस्जिदूं मौजूदु आहिनि। उन्हनि मां हिकु ख़ासि नालो जामिया मस्जिद नूर जो बि आहे। जॾहिं असां हिन मस्जिद जो विज़िट कयो त केतिरी ॻाल्हियुनि ते ध्यानु वियो। मस्जिद मुकमल तौर ते टाइल ऐं मार्बल सां ठहियलु आहे, जेका उन जी सफ़ाईअ खे ज़ाहिर करे रही आहे। मस्जिद जे अंदरि आम तौर ते निमाज़ जा वक़्त ॿुधाइण जे लाइ घड़ी लॻल हूंदी आहे, पर हिते उहा घड़ी वज़ू खाने में बि ॾिसण वटां मिली। शायदि उन जी पंहिंजी का तरतीब या सहूलियत जो ख़ासि ख़्यालु रखियो वियो हूंदो। हिकु ख़ासि ॻाल्हि जेका तमामु घणी मुतासिर कंदड़ आहे उहा इहा त मस्जिद मुकमल तौर ते सोलर सिस्टम ते हली रही आहे। बिजली वञण जो को बि ख़दशो न आहे। रोशनी ऐं पखा हमेशह हलंदा रहनि था, जेका निमाज़नि जे लाइ वॾी सहूलियत आहे। निज़ामाड़ी पाड़ो, ख़ासकेली पाड़ो, ऐं जिते हींअर असां हलूं था इहो ख़ासकेली पाड़ो आहे न साईं? ॿई पासा ठीकु। हे डस्टबिन लॻल आहे, ठीकु है। निज़ामाणी ख़ासकेली माशाल्लाह है ज़बरदस्त। अच्छा, हीअ रक्षा स्टैंड आहे टंडो सूमरो जो जेको आहे न। 2 गेटूं न घणियूं आहिनि सर? गेटूं त 3-4 आहिनि। हो बाईपास थो वञे साम्हूं, ठीकु आहे। सो हीअ जेको आहे न रक्षा स्टैंड जेके चयो वेंदो आहे, हिते तव्हांखे रुॻो रक्षा मिलंदा। प्यारा ख़ुशि आहियो? ख़ैर आहे, तबियत सही आहे? महिरबानी। जिते पाण बीठा आहियूं इहा टंडो सूमरो जी पुराणी बाज़ार आहे, मेन पुराणी बाज़ार आहे। बाज़ार हीअ अथव, ॾिसो। प्यारा कहिड़ा हाल अथव? ख़ुशि आहियो? ख़ैर, तबियत सही आहे? ऐं पुराणियूं गेटियूं, पुराणा दरवाज़ा, लोहा दरवाज़ा, किथे काठ जा दरवाज़ा। हीअ काठ जो दरवाज़ो आहे, अंदरि किराने जो दुकानु आहे। ऐं लोहे जो दरवाज़ो आहे, होॾां पकोड़नि वारो वेठो आहे। तव्हांखे ॾेखारियां मां हीअ पुराणी बाज़ार टंडो सूमरो जी। साईं कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? साईं पकोड़ा माशाल्लाह ज़बरदस्त। ख़ुशि आहियो न? आबाद हुजो, महिरबानी। ऐं हींअर हीअ पुराणी मस्जिद आहे जेको साईं असांखे ॾेखारे थो पियो। ये सही पुरानी मस्जिद।
ये सही घणा साल पुराणी आहे? बोर्ड लॻो पियो आहे। ऐं वाकई दीवारूं तव्हां ॾिसो, दरवाज़ा ॾिसो, ॼारनि वारा, काठ वारा, ऐं वाकई ये तमामु पुराणी मस्जिद आहे। शेड वग़ैरह लॻल अथसि। थधिकार आहे। अस्सलाम वालेकुम साईं, ख़ुशि आहियो? हा। 1894 वो तख़्ती लॻल आहे, परे खां मथां तव्हांखे नज़र अचे। 1894 जी इहा जेको आहे तामीर आहे। हा, अढाई फुट खनि आहे। हा, इहो आहे 2.5 फुट आहे। हीउ जेको लॻल आहे चंदा बराए कब्रिस्तान, हीउ चंदा बराए कब्रिस्तान, हीउ साईं छाजे करे बचो? उहो चंदो कब्रिस्तान कीअं, माना न सम्झी ॻाल्हि? जेको ग़रीब गुरबो आहे। अच्छा, ठीकु। अच्छा, सही आहे। सो डोनेट जेको कंदो साईं चंदो बराए कब्रिस्तान, पोइ कब्रिस्तान में जेको कमु थींदो, वणकारी थींदी, छिमकार थींदा, या ॿिया कुझु जेके बि कम सवे कम थियनि था कब्रिस्तान में उहे थींदा। ऐं चंदो इन जे लाइ उहा पेटी लॻल आहे जेको। ये वरी गर्ल्स हाई स्कूल है, जी दीवार गाड़ी आ, बिल्कुल वडी गेट। हाँ। ये गर्ल्स हाई स्कूल है। पानी वाणी पियूं लगी है तमाम घणी है, गर्मी भी तमाम घणी आ। हिन दुकान ते पाण बीठा आहियूं। उस्तादो ख़ुशि आहियो? छा था ठाहियो? जनरेटर? अच्छा, माशाल्लाह सां वीडियो खणी आयुमि तव्हां डायरेक्ट। जनरेटर खां सवाइ ॿियो छा ठाहींदा आहियो? मोटरसाइकिल। जनरेटर बि ठाहींदा आहियो माना। तव्हांजो नालो? ठीकु, महिरबानी महिरबानी साईं। पाणी ही असां किरियाने दुकान जी थोरी वठंदासीं। साईं ख़ुशि आहियो? ख़ैर आहे निसार साईं, ख़ुशि आहियो? ख़ैर आहे, तबियत सही आहे माशाल्लाह। सो ही साईं नंढो दुकान माशाल्लाह सां। थोरो पाणी वाणी पियूं असां। ऐं दोस्त अबा तव्हांखे मज़ो अचे थो साईं? मुनर साहब ज़बरदस्त टंडो सूमरो में घुमी। अबा साहब खुर्शीद अज़ीज़ मज़ो आहे न? काफ़ी अरसे खां पोइ टंडो सूमरो घुमिया आहियूं ऐं संगत दोस्त बि गॾु आहे। ॾाढो मज़ो पियो अचे। ज़बरदस्त, बहितरीन तरीक़े सां इंजॉय करते। सो दोस्तों असांजी अञा जारी आहे सफ़र जो जेको आहे सो शेड्यूल। ऐं असां थोरो अञा टंडो सूमरो घुमंदासीं। जेको घुमंदासीं ज़ारी ॻाल्हि आहे तव्हांखे बि ॾेखारींदासीं। ॿार असांखे शौक़ सां ॾिसनि था पिया, ऐं भली इहे वीडियो सरेआम अची वञे पोइ भली इहे ॿार बि ॾिसी वठनि माशाल्लाह। हाणे किथे बीठा आहियूं सर? मदीना बाज़ार जो ही छा आहे दुकान? ही छा आहे सर? अच्छा, पंहिंजी हथ जी खीर मठल आहे। दुकान मुख़्तलिफ़ आहिनि ऐं आबादी जे हिसाब सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जिते तमामु घणी आबादी, जिते मार्केट जो रेट घणो हूंदो आहे उते दुकान जो किरायो बि घणो हूंदो आहे। 8,000 10,000 12,000। अब तव्हांजो किरायो केतिरो आहे दुकान जो? अच्छा अच्छा, सोलर ते बि आहे। इहो अटे जी चकी आहे। अच्छा, नसरपुर जा खीर पड़ा मां तव्हांखे ॾेखारिया। ही टंडे सूमरे जा खीर पड़ा आहिनि जेके हितां जा हथ जा ठहंदा। ऐं हीअ सूखड़ी आहे। ऐं टंडे सूमरे में आया आहियूं त ज़ाहिर ॻाल्हि असांजी SD ख़ासकली साहिब खे जेकी शइ हितां जी साईं। हा न बसि हिकिड़ो ॾियो हली हुनखे चुकर खे। साईं नसरपुर जा खीर पड़ा खाधा। हाणे टंडे सूमरे साईं 2 थी विया असांजा बि। हे साईं खीर पड़ा कीअं आहिनि साईं? कहिड़ा साईं? ही टंडो सूमरो जी जेको आहे अटे जी चकी आहे साईं। ख़ुशि आहे? ठीकु आहे, ज़बरदस्त। चांवरनि जो अटो त हिते न पीअंदा आहियो न तव्हां? टंडो सूमरो जूं काफ़ी सारियूं जायूं असां खां रहिजी वियूं टाइम घटि हुजण जे सबबु, पर इंशाअल्लाह पूरी सिंध पंहिंजी आहे। ॿीहर बि टंडे सूमरे में चकर लॻाइबो ऐं पूरो जो पूरो व्लॉग टंडो सूमरो ते ठाहिबो।